अल्लाह ताला इरशाद फरमायो या अय्युहन्नासु उब्दू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम वल्लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तकून। सुभान अल्लाह। मेरे न्यारे सुभान अल्लाह बड़ी आवाज से जो वो खुली करे सुभान अल्लाह। ये खिताब तमासा सा है पूरी इंसानियत सा मुखातब कीरा जो अल्लाह कॾहिं ज़ोर सां चओ एक सुकून लॻंदो वॾी आवाज़ जो केरु मुखातिब आहे अल्लाह। कॾहिं मुखातिब तव्हां सां केरु थींदो आहे कॾहिं इंसान थींदा आहिनि कॾहिं माण्हू थींदा आहिनि कॾहिं मौलवी थींदा आहिनि कॾहिं मुक़र्रर ख़तीब थींदा आहिनि कॾहिं तव्हांजे इलाइक़े जा चङा भला अमीर थींदा आहिनि पर ही जेको ख़िताब आहे पूरो इंसानियत खे आहे ऐं ख़िताब आहे अल्लाह जे। सुभान अल्लाह। ॿुधण जे लाइ तयारु आहियो त वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह। तुंहिंजो मुंहिंजो रब फरमाए तो या अय्युहन्नास ऐ इंसाना हिन ॻोठ जायो तब इंसान उन खिताब में ॿी ॻोठ जायो तब इंसान इन खिताब में सिंध जायो तब इन खिताब में पाकिस्तान जायो इन खिताब में बर्तानिया अमेरिका जायो इन खिताब में अरब आजम जायो इन खिताब में पूरी इंसानियत के बगैर गैर रंग कौम नस्ल दे पूरे इंसानन के अल्लाह फरमाए दो या अय्युहन्नासो ऐ इंसाना बुधो उबुदू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम पंहिंजे उन रब जी इबादत कयो जय रब तव्हांखे पैदा कयो आहे जय रब तव्हांखे ख़ल्क़ियो आहे जय नस्त मां तव्हांखे हस्त में आंदो अदब खां तव्हांखे वजूद में आंदो तव्हां कुझु कोन हुयो अल्लाह तव्हांखे पैदा फरमायो सिर्फ तव्हांखे पैदा कोन कयो अथई वल्लज़ीन मिन क़ब्लिकुम जेके तव्हां खां अॻु में गुज़रिया आहियां उन्हनि खे बि रब ख़ल्क़ियो आहे उन्हनि जो ख़ालिक़ बि ख़ुदा आहे उन्हनि खे भी अल्लाह पैदा कयो लअल्लकुम तत्तकून इबादत इन जे लाइ कयो त जीअं तव्हां मुत्तक़ी थियो तव्हां परहेज़गार थियो तव्हां नेक थियो सुठा थियो भला थियो तव्हांजे अंदरि तक़वा पैदा थी वञे अल्लाह ताला तव्हांजे हुकुम थो फरमाए त इबादत कयो त जीअं तव्हां मुत्तक़ी ऐं परहेज़गार थी वञो। इन इबादत जो जेको असर आहे इन इबादत जो जेको फ़ाइदो आहे मता को समझे तो खुदा की जरूरत आहे या जरूरत अल्लाह जी नाहे इबादत तव्हां असांजे जी हाजत खुदा खे नाहे उन इबादत जो समर ऐं सवाब तव्हां ई असांखे मिलंदो तव्हां असांजो ख़ुदा जा बंदा असां अल्लाह जा आहियूं बाना अल्लाह असांजो ख़ालिक़ आहे असांजो अल्लाह मालिक आहे असांखे तो न पैदा फरमायो पर पूरी कायनात खे अल्लाह पैदा फरमायो पूरी इंसानियत के खुदा पैदा फरमायो अजन कोयन सभिनी जो ख़ालिक़ अल्लाह हुआ बल्कि अर्श का तहत सरात इजाद मखलूक आहे गुजरी या दीदी सभिनी जो ख़ालिक़ सुभान अल्लाह। अब ईमान आहे ना सुभान अल्लाह जंहिंजो आहे वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह जो अॼुकल्ह त अजीब माहौल आहे हिकिड़ा अहिड़ा आहिनि जेके ख़ुदा जे वजूद जाई इनकार कम्युनिस्ट नज़रिए जा माण्हू अल्लाह जे वजूद जा इनकारी त ख़ुदा माज़अल्लाह आहे ई कोन न ख़ुदा आहे जे पूरी दुनिया खे पैदा फरमायो फलक अर्श कुर्सी ज़मीन कह बनाया
फलक अर्श कुर्सी ज़मीं के बनाया सो अल्लाह अल्लाह अल्लाह। थकजी पिया हो तो भले चुप वेहो, ना हो थका तो सुभान अल्लाह जो आवाज़ अचे। सुभान अल्लाह। ईमान की ताज़ो कयो, अल्लाह जो हम्द ॿुधो चओ सुभान अल्लाह। मिट्टीअ मां आदम जो जिस्म कै बनायो, बिना पीर ईसा नबी कै बनायो। फिरौन जे झोलीअ में मूसा कैन पायो, फिरौन जे झोलीअ में मूसा कैन पायो। ज़मीन जे तख़्ते ते नबी कै घुराया सो अल्लाह अल्लाह अल्लाह। फलक अर्श कुर्सी ज़मीं कै बनाया सो अल्लाह अल्लाह अल्लाह। इमाम जाफर सादिक जो सुभान अल्लाह। पुत्रा इमाम मोहम्मद बाकिर जो, इमाम मोहम्मद बाकिर साईं पुत्रा हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन जो, इमाम ज़ैनुल आबिदीन पुत्रा शहीद करबला ताजदार कल्ब करबला हजरत सैयदना इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला सुभान अल्लाह। उन इमाम जाफर सादिक खां हिकिड़े पुछो तारे जेको अल्लाह जे वजूद खे नथो मञे। इमाम जाफर सादिक खां पुछई अल्लाह आहे? इमाम साईं फरमायो हा अल्लाह आहे। जी अल्लाह आहे तो दलील मुखे दे। इमाम जाफर सादिक फरमायस कदे समुद्र में दरिया में सफर कई जिसे कयम उते का अणवणंदड़ सूरत हाल थी जैसे हिकिड़ो दफ़ो थी जी जेका थी उहा बयान करे ॿुधाए त मां ॿुधाए सुभान अल्लाह। जैसे समुद्र में सफर हो ॿेड़ीअ ते सवार हुआसो मां बि हुयुसि ॿिया बि माण्हू हुआ। ओच को तूफान अची लॻो हिकिड़े पासे ॾे तूफान हुयो ॿिए पासे ॾे समुंड जो लहरो हुयो। समुंड जे लहरुन तूफान ज़ोरदार असांजे ॿेड़ीअ खे कल्टी करे छॾियो। मल्लाह पे हलाइण वारो अंदर माण्हू बि ॿुॾण लॻा ॿुॾी ॿुॾण पिया गोता पिया खाइण ॿुॾंदा पिया वञनि। मां उन जे अंदर हुउसि मूंखे ॿेड़ीअ जो हिकिड़ो फटो हथ अची वियो पोइ मां उन जे मथां सवार थियुसि। इमाम फरमायो पोइ छा थियो? जेसीं हलंदे हलंदे हवा तूफान तेज़ हो समुंड जो लहरो जानलेवा हुयो उहो तख़्तो बि मूंखां छॾाइजी वियो। जी पोइ छा थियो? जेसीं पोइ छा थींदो ज़िंदगीअ खां मायूस थी चुको हुयुसि ईअं समुंड जे लहरुनि मूंखे हलायो पिए। हीअं जो लहर छोली आई त तेज़ीअ सां अहिड़ी त छोली लॻी जो समुंड जे उन लहर उन छोलीअ मूंखे पंहिंजे किनारे ते उछलाए छॾियो। इमाम जाफर सादिक फरमायो ठीकु हाणे मूंखे ॿुधाए ॿेड़ी जॾहिं ॿुॾी वई त तुंहिंजो आसरो बचण जो कहिड़ी शइ ते हो? चई साईं पहिरियां त हुयो ॿेड़ीअ ते त हीअ पार पहुचाईंदी जिथे सफ़र करणो आहे। पहिरियां त ॿेड़ीअ में चढ़ियल आसो ॿेड़ीअ ते आसरो हो मल्लाह में आसरो हो त मल्लाह पियो हलाए। ॿेड़ीअ में आसरो हो जो ॿेड़ीअ ते हुयासो ॿेड़ी भॼी पई ॿुॾी माण्हू विया खटो तख़्तो मूंखे नज़र आयो पोइ
आसरो उम्मीद यो फटो वनी तो त इन दे मथा भला तरीक़ा ते निकरंदुसि वनी जी जॾहिं फटो बि तोखां छॾाइजी वियो तो कंहिंमें उम्मीद आसरो हुई दारियो ख़ामोश थी वेठो छो त आसरे वारियूं सभु शयूं ख़तम थी वियो मलाह बुॾी वियो ॿेड़ी बि हली वई तख़्तो हथ आयो सो बि ख़तम थी वियो हाणे हिकिड़े पासे ॾे तूफ़ान आहे ॿिए पासे समुंड जो लहरूं आहिनि उन में पियो किरे गोता खाए ॿुॾे पियो ख़ामोश थी करे जॾहिं वेठो तव्हां असांजे इमाम जाफ़र सादिक़ फरमायो जॾहिं सभु सहारा ख़तम थी वेंदा आहिनि सब आसरा ख़त्म थी वेंदा आहिनि सभु उमेदूं जंहिं जाइ ते ख़त्म थी वेंदियूं आहिनि उन वक़्त में बचाइण वारो अल्लाह हूंदो आहे तोखे आसरो हो मलाह जो त ॿेड़ी तूं हलाए मंज़िल ते पहुचाईंदो तोखे उम्मीद हुई ॿेड़ीअ में मथां तोखे वरी आसरो थियो वञी तख़्ते जे मथां उहो तख़्तो बि हलियो पियो हाणे तूं समुंड जे लहरुनि में हुए तूफ़ान ते लॻा हवाउनि जे गर्दिश जे अंदरि हुए इन हवाउनि जे गर्दिश में समुंडी लहरुनि जे खटाब में जॾहिं आसरा ख़तम थी वञनि पोइ चए ज़ात में सिर्फ़ बचण जो आसरो रहंदो आहे अल्लाह सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे पीर उलमाए अहले सुन्नत सुभान अल्लाह इन सभिनी जो ख़ालिक़ खुदा बेशक अल्लाह तो फरमाए उन रब जी इबादत कर जंहिं रब तोखे ख़ल्क़ियो आहे जंहिं तोखे पैदा कयो आहे मूरतुनि जी इबादत न सूरतुनि जी इबादत न मुजस्समनि जी इबादत न हथ सां जन बुतनि खे ठाहियो अथई हथ सां जन खे तराशो था उन्हनि खे सूरतूं मूर्तूं ठाहे काबू करे बंगलनि में महलनि में रखो था उन्हनि जे साम्हूं वञी था झुकण इन्हनि खे मुनासिब कोन्हे जंहिंजे अॻियां झुक पोइ सुभान अल्लाह ला सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फिक़ह जा हर चार इमाम घणा इमाम फिक़ह जा हिक फिक़ह हनफी शाफ़ई हम्बली मालिकी फिक़ह जो इमाम इमाम मालिक हम्बली फिक़ह जो इमाम इमाम अहमद बिन हम्बल शाफ़ई फिक़ह जो इमाम इमाम मोहम्मद बिन इदरीस शाफ़ई ऐं फिक़ह हनफी जो इमाम जेको तव्हां सां जो इमाम आहे उहो सैयदना इमाम आज़म अबू हनीफा सुभान अल्लाह इमाम शाफ़ई खां कंहिं पुछा कई त साईं खुदा आहे जी हाँ अल्लाह आहे जी दलील खुदा जे हुजण जो तव्हां वटि कहिड़ो दलील आहे इमाम शाफ़ी उन वक़्त में जिथे बीठो हो उहो तूत जो वण तूत जे वण जे हेठां इमाम शाफ़ी बीठो जी अल्लाह जे वजूद जो दलील थो घुरे न जी आओ जिथे ॿुधायो जे तूत जो जेको वण आहे इहो अल्लाह जे हुजण जो दलील सुभान अल्लाह जैसे कीअं सम्झायो जी सम्झाईंदो जे जेको तूत जो वण आहे इन जे पन्ननि खे तूत खे उन जे पन्ननि खे जेकॾहिं बकरी खाईंदी आहे त खीर उन मां ईंदो आहे हणो खाईंदो आहे मुश्क उन मां ईंदो आहे माखीअ जी मख जे चूसींदी आहे त माखी उन मां निकिरंदी आहे सुभान अल्लाह रेशम जो कीड़ो इन ते वेहंदो आहे त उन मां रेशम ठहंदो इमाम शाफ़ी फरमाए शयूं घणियूं आहिनि हिकु जी शइ हिकु तूत उन जा पन वण हिकु तूत
फ्रूट शय हिका तकादा उन जी बि हिकड़ी शय हुजे त हिक ई शय ठहे जे खीर ठहे त माखी न ठहे माखी ठहे त रेशम न ठहे रेशम ठहे त पोइ वरी ॿी शय उन मां न ठहे पर बकरी खाए थी त खीर थो ठहे उन मां जे रेशम जो कीड़ो अची वेही करे उनखे पननि खे ऐं तूत खे खाए उन मां रेशम थो निकिरे माखीअ जी मख जे करे वेहंदी आहे उनखे चूसींदी आहे उन मां माखीअ जे मख जे चूसण जे करे उन जा माखी निकिरंदी आहे हुअण त ईअं घुरिबो हो त हिकु शइ निकिरे आहे तूत हिकु आहे पन हिकु आहे तबियत जी तक़ादा बि उनजी हिकु ई हुजणु घुरिजे पर न मुख़्तलिफ़ शयुनि जे खाइण सां मुख़्तलिफ़ शयूं उन मां निकिरनि थियूं उहा कहिड़ी ज़ात आहे उहा कहिड़ी शइ आहे उहो केरु आहे जो हिकु ई शइ खे चार शयूं खाइण जो त हिकु शइ नथी निकिरे चइनि शयुनि जे खाइण सां चार शयूं उन में निकिरण जो जे 100 शयूं खाईंदियूं त 100 शयूं उन मां निकिरंदियूं पोइ जेका ज़ात हिकु शइ मथां चार शयूं खाइण ऐं हर शइ मां अलॻि अलॻि शइ कढे थी उन ज़ात खे रब्बुल आलमीन जी ज़ात चइबो सुभान अल्लाह बेशक हज़रत उमर अमीर उमर चओ सुभान अल्लाह वरी आवाज़ सां सुभान अल्लाह चओ हुजूर जे चइनि वॾनि ख़लीफ़नि मां ॿिए नंबर ते ख़लीफ़ो अमीर उमर उन जे साम्हूं हिकिड़ो वेठो जैसे मूंखे तअजुब थो अचे उहो जेको हमरा हो शतरंज जो खिलाड़ी हो शतरंज खेॾंदो हो जैसे मूंखे तअजुब थो अचे इमाम हज़रत अमीर उमर खे थो चवे पाण खे कहिड़ो तअजुब थो थिए जैसे हिक फुट जो थे थो उहो फटो टकटो उहो बोरट जंहिंते शतरंज जी रांदि असां खेॾूं था फुट जो हिकु मुरबा फुट उन जी एराज़ी जेकॾहिं उन में असां रांदि कंदे हिकु भेरो खेॾूं 100 भेरा खेॾूं जेकॾहिं 1 लख भेरा असां उन फुट वारे बोरट जे मथां 1 लख असां शतरंज जूं रांदियूं खेॾूं त हर रांदि में उन जी चाल हिकिड़ी कान ईंदी आहे हर रांदि में चाल तब्दील थींदी आहे लख रांदियूं लख चालू 2 लख रांदियूं 2 लख उन जूं चालू माना बोर्ड नंढड़ो हिकिड़े फुट जो आहे पर उन में एॾो अंदाज़ रखियल आहे जो उन हिक फुट वारे शतरंज वारे न बोर्ड जे मथां जॾहिं असां लख भेरा खेॾूं त हर भेरे उन जी चाल साॻी न मोटंदी मुख़्तलिफ़ रंग उन जी चाल न थींदी हज़रत अमीर उमर फरमायो इहो त फुट जो आहे न तूं फुट जी ॻाल्हि थो करे मां हिक गिराठ जी ॻाल्हि तोखे कयां थो अरबे खरबे माण्हू बिहार हिकिड़े जो चेहरो ॿिए जे चेहरे सां न मिलंदो सुभान अल्लाह दोरा सां सुभान अल्लाह तूं त अञा फुट जी ॻाल्हि थो करे ऐं लख रांदुनि जी ॻाल्हि करे थो त हर रांदि में चाल मुख़्तलिफ़ हूंदी हिक गिराठ जे बराबर माण्हू जो चेहरो आहे अरबे खरबे माण्हू बिहार हिकिड़े जो चेहरो ॿिए जे चेहरे सां न मिलंदो इहो बोरट तूं ठाहियो आहे जंहिंजी तूं ॻाल्हि थो करे त हर भेरे में चाल मुख़्तलिफ़ हूंदी पर इहा शक्ल इंसान जी अल्लाह ठाही आहे खरबे बिहारी जे रंगे जी शक्ल में ठाता न मिलंदी नारे तकबीर नारे रिसालत नारे तहक़ीक़ नारे पीर पर उहो ज़मानो अञा फिकर जो कोन हो हे ज़मानो फिंगर जो आहे औंठो लॻाए पूरी दुनिया औंठो लॻाए हिन औंठ जो जेके लकीरूं आहिनि न अरबे खरबे माण्हू न हिकिड़े जो लकीरूं ॿिए सां कोन मिलंदी सुभान अल्लाह ही लकीरूं असांखे ॾिसण में पूरियूं कोन थियूं अचनि इहे औंठ जूं लकीरूं जेके ॾिसणियूं हलंदियूं नज़र बि कान थियूं अचनि अरबे खाद ठहिया पिया आहिनि या एयरपोर्ट ते वञे ठक जो वञी कर त जीअं तुंहिंजो औंठो लॻंदो कंहिंजो फोटो कोन्हे फोटो सॼो तुंहिंजो बायोडेटा तुंहिंजी निकिरी ईंदी तफ़सील सॼो तुंहिंजो ईंदो माना खरबे माण्हू जो
दुआऊं ते लकीरूं आहिनि उन लकीरुनि जो न मिलन हिक जे लकीर ॿिए जे लकीर खां भला 100 खां पोइ त भला मिलन 1000 खां पोइ पाण में मिलन लख खां पोइ त भला मिलन करोड़ खां पोइ त मिलन न हर बि माण्हू जा फिकर लॻाए हिकिड़े जी मुजादा लकीर ॿिए जे लकीर सां न मिलंदी इहा कुदरत आहे त असांजे रब कदीर जी सुभान अल्लाह सिज चंद तारा कया करे रोशन बिना वटे कपजे बिना रंज रोगन सभिन खे सरचाए ॾिसे कोन ॾोहल सभिन खे सरचाए ॾिसे कोन ॾोहल हवा